इहा आहे वरियाम, इहा आहे जंहिंजे करे मां हिते पंथ पियो आहियां। त पोइ खानू तुंहिंजो को बि ॾोह न आहे। इन जे पोयां त माण्हू कारे पाणी बहिलिया वञनि, तूं त पोइ बि पंहिंजी जुई में आहीं। हा वरियाम, शइ अहिड़ी आहे जंहिंजे मथां त हर को मस्त थियो वञे, पर जेकॾहिं खानू घर दिमाग़ मस्त थियो त का वॾी ॻाल्हि न आहे। पोइ छा सोचियो अथई? इन सां मुलाक़ात जो इरादो अथई या? हा वरियाम, सोचां थो त राति जो घर में खणी मुलाक़ात करे अचां। जे कई रहियूं त पोइ लिकण लाइ बि जाइ ठिकाने ईंदी। कहिड़ी तो ॻाल्हियूं करी वरियाम, ही वीचारा त अबोझ आहिनि, इहे खानूअ जी सट किथे सही सघंदा। खानू मूंखे ख़ौफ़ आहे त किथे ज़्यान न थी पए ऐं अजायो को मिसकिन न मारिजी वञे। वरियाम एतिरी कल्ह मुंहिंजी न आहे थी जो सिधियूं हणंदासीं, बाक़ी जेकॾहिं चोर चोर थी न त वापसि मोटी पवंदासीं। राति हलणो ज़रूरु आहे। ठीकु आहे खानू, राति ज़रूरु हलंदासीं, पर हींअर हाणे निकिरण जी। हाशिम, हाणे वञी तूं मूसा खान सां मिल ऐं चईसि त तुंहिंजी ज़मीन जो कब्ज़ो ख़तम थी वियो आहे। जब्बार वारा भॼी वञी घर में लिका आहिनि। हाणे बाबा खे आज़ाद करे। ठीकु आहे अचर, मां वञा थो। खुदा कंदो त मूसा खान मञीदो। हर हाल में हाशिम, हर हाल में कोशिश करे बाबा खे साण वठियो अचिजांइ। मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिश कंदुसि, पर मूसा खान ॾाढो ॾुखियो मल आहे। जेकॾहिं बाबा साईं खे न छॾे त हर हाल में बाबा साईं सां मिलियो अचिजांइ। तूं ॾिसजांइ त हू कमीणा बाबा साईं सां विड़िया त कोन्हनि। पोड़े सां छो विढ़ंदा? चाचा उन्हनि जो छा बिगाड़ियो आहे? मूंखे ख़बर आहे उनखे औरत ऐं कोड़े जो को बि क़दुरु न आहे हूंदो। हू सिर्फ़ ज़ालिम इंसान आहे, ज़ालिम इंसान। अचर खुदा कंदो त चाचे खे इज़त सां राहियो हूंदो, न त मां पाण चाचे सां मिलियो पक कयो ईंदुसि। त पोइ वञ, शाम ताईं वापसि मोटण जी कोशिश कजांइ। जेकॾहिं मूसो इज़त सां नथो मञे त पोइ वरी कंदासूंसि को ॿियो बिलो। बाबा साईं, ओ बाबा साईं। बाबा छा ॻाल्हि आहे? बाबा साईं, तव्हां में थोरो कमु हुयो। ठीकु आहे, वे बाबा, मां नमाज़ पढ़ी अचां। वे वे, शाबाश। याद रखजां तोखां इहो सबूरो पलांत वठंदुसि, बस मां रुॻो हितां आज़ादु थियां। तो मूंखे कुत्तो आयो आहे, तोखां इहो पलांत गॾे गॾे वठंदुसि। पोसा तोखे ख़बर त आहे मां वॾो कूदी माज़ू आहियां, कूदी माज़ू आहियां। यादि रखजां पोसा। छा थो चए? कुझु न बाबा, खामोश आहे बाबा, खामोश आहे। कुझु कोन थो चवां, कुझु कोन थो चवां। मोरो ये लठ त मूंखे खणी दे, बाक़ी हिन सचूं करायो। अचे सही उधर ते हल रे, हिन महिल त सभु दुश्मन अची गॾु थिया आहिनि। असुल कोई छॾींदा, एॾो कुत को ॾींदा, एॾो कुत को ॾींदा। को बहानो थो कयां, जेसि ताईं वॾो रे सचे उहो छॾाईंदो, बाक़ी युद्ध त असुल कुत करे छॾींदो। अड़े हाणे ॿुधाए तूं छा थो चवें? साईं पानी पानी, साईं साईं करबला न कयो, साईं पानी दियो। खोड़ पानी उधर ते, खोड़ पानी। पानी दिनो उधर ते। जल्दी पियारस, जल्दी। अरे नेता उज़ू कयां, नमाज जो टाइम थी वियो आहे त ॿ नफ़ल पढ़ी वेठा न। मां गॾिया वञांसि, भॼ न वञे उधर ते। हल होई थी बदर।
बाद पदिया अन्य तेरे सबूत तो ही ना है। अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाह, अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाह। अरे सही हो तस्बीह तजे तो बोला जो सिक कया। अचे बाबा अचे, चोरिन चकारन को तो बेहतर आमन वही विरत करे। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्हम्दुलिल्लाह, 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 सुभानअल्लाह, सुभानअल्लाह, अल्लाह अकबर, 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 अल्लाह वे बाबा परेला पीठो छुआ। हाँ बाबा कर खबर किया है। बाबा तव्हां इनाम जो चयो वो वठण आयो। जेस ताणी चोरी वापस नथी मिले न तोखे हिकु रुपयो कोन ॾींदासीं। बाबा सही वो वठोसि चोरी वञोसि न गोॾा। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, सुभानअल्लाह, 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 अल्लाह तस्बीह हथ कठे त गोॾा भञूंसि न। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। बाबा परेला तोखे पक्का त चोर ही आहे। बाबा 16 आना पक्का है, 16 आना तो चोर इहो ही आहे। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, पोदा अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, तो के दी दा अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, तो वक़्त पर अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। ठीक है बाबा, असांजा रातों की रात पक कयूं था जे चोर इहो ही निकतो त तोखे नाम जा पैसा जरूर मिलंदा। पूरो वॾो लालचिया इनाम जी लालच में तो कुतरा है। अल्लाह अकबर, 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 सुभानअल्लाह, 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 अल्हम्दुलिल्लाह, 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 अल्हम्दुलिल्लाह।
रेसर वायदे मुताबिक असां तव्हांजे ज़मीननि जो कब्ज़ो खाली करायो आहे। कब्ज़ो तहां न असां छॾायो आहे। अध खां वधीक त कमज़ोर हुननि खे असां करे वियासीं। पहिरीं ॻाल्हि त जेको तव्हां सां तय थियो हो उन में जब्बार खे ख़तमु करणो हो। जब्बार जी मौत एवज़ तव्हांखे बाजी ज़िंदगी मिलिया, पर तव्हां उहो कमु करण में नाकाम विया आहियो। हाणे बाजी जो तव्हांखे लाश बि न मिलंदो। न रेसर, इहा सरासर नाइंसाफ़ी आहे। असां इंसाफ़ कयो या ना इंसाफ़ी, इहो आचर ऐं असांजो मसइलो आहे। इन विच में जे तूं न अच त बहितर थींदो। आचर मुंहिंजो दोस्त आहे, मां उनखे अकेलो नथो छॾे सघां। आचर जे करे तूं असांखे बंदूक हणंदे? पोइ रही किथे सघंदो कमाल खान? रही किथे सघंदो? कमाल खान, मां तव्हां सां बहस करण न आयो। ताटे बाजीअ खे छॾियो त मां वठी वञा। ओ चइबो त तूं बाजीअ खे वठण आयो आहे? जी कमाल खान। जुड़ियल ॾिसो नथा त हाशिम खान आयो आहे बाजी खान खे वठण। वञो बाजी खान खे वठी अचो। जेकॾहिं नेरन न कराए अथोसि त नेरन कराए वठी अचोसि। कमाल बाबा असुल ठाहु की नेरन कराए वठी था अचूंसि। हलिया हाशिम खान, चङो इन में थिए त आचर जी दोस्ती तां हथ खण। अजायो पंहिंजो पाण खे सूरनि में न विझ, न विझ पंहिंजो पाण खे सूरनि में। रेसर, थोड़ी तकलीफ़ जे करे दोस्ती ख़तम करे छॾियां, इहो मूंखां न पुॼंदो। बाक़ी जेको थियो उनखे ॾिठो वेंदो। थियण लाइ त घणो कुझु थी वेंदो हाशिम, घणो कुझु थी वेंदो। तो त असांखे अञा ताईं सुञातो ई न आहे। छो त मूसा ख़ान जो पेर कारीअर ते पेरो। तव्हांजो चाचा बाजी मत कट, हथ कट कया न पूरो। मता या ग़लती कई अथई। बंदूक हेठ कर त सीनो परूड़ न करे छॾे। मां तव्हांखे ॾिसी रहंदुसि। तूं असांखे छा ॾिसंदे? पहिरियां असां तुंहिंजा ॼाणी घुराया आहिनि, उन्हनि खे त मुंहुं ॾेई वञजांइ। मूंखे तूं छॾ, तूं तो निकिरण जी कर, तूं तो निकिरण जी कर पुट, निकिरण जी कर। खबरदार, मुंहिंजे वेझो को बि न अचे। जेको मुंहिंजे वेझो आयो न त गोलनि सां परूड़ कर ॾींदोमांव। असांखे धम करण खां पहिरियों हाशिम पोयां ॾिस, तुंहिंजा पीउ आया आहिनि। तव्हांजो शिकार तव्हांजे साम्हूं आहे। सुठो नथा कयो, नथा कयो सुठो इहो। अल्लाह, कमाल खान खे त धमकी ॾी। वठोसि, खणोसि, वठी हलोसि, खणोसि। बाबा अम्मा के कने बेटी यो असर थे तो अल्लाह अदा हिनके मिर्गी पई थई, मिर्गी जूतो सुगाइस, जूतो इहे ही प्रेम में कान ईंदी। मासी होश कर होश, अम्मा के असर थी वेवा। लोडो वरी केड़ो आयो थस? हिंदोरे में लुडी आई या चोडेल ते चक्कर खाई आई है जो दिमाग के लोडो अची वियो थस। अदी ओ अदी इन गाग में जो खेरा होश का बाहर निकली वने तुझा वणन जी करे हेडे दिस। छो वणा दा? ही वरी कने होश में आई है जो हाने होश में ईंदी। हिन जा बे इलाज थव, या तो जूतो सुगायोस या तो खणी कारो मुंह कयोस। अन्या भी सही नथी थेव न, जूतो खणी सेरांदी रखी छड्यूस। कढो न के घर में। अदी ओ अदी कुरान के मन, खुदा के मन, पान सा के असा के कुतरान जो इरादो थई जा। मासी अल्लाह के मन हाने निकरे ता न त मां होश का निकरी वेंदी। मां भी इहो ही दिसण थी चाया। साथ निभागी केतरो मकर थी करे नेठ त गालाईंदी न। चाय त भज बाबा बाबा बाबा
हाणे जेसी ताईं हिननि सां इहा हिक न ॿिए ॾींहुं जुठ न कंदसि तेसी ताईं हे वठ में न ईंदा। ख़ैर आहे सॾे ख़ैर हुजे, हिननि खे सुधारण जा मूं वटि हज़ारे तरीक़ा आहिनि, हिननि खे छॾणो न आहे हाणे। आहे छा तूं मुंहिंजे पोयां छा लाइ लॻो आहीं?